हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी पारां हिंदुस्तान जे वज़ीर पारां सिंध खे हिंदुस्तान सां गॾाइण वारे बयान ख़िलाफ़ रैली कढी एहतिजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रैली में शरीक हिंदू बिरादरी जे डॉक्टर मेहरचंद, कामरेड ककू राम ऐं ॿियनि सिंध, पाकिस्तान ऐं पाक फ़ौज जा पिणु नारा हंया। संदनि चवणु हो त हिन रैली जो मक़सदु सिंध ऐं पाकिस्तान सां यकजहती जो इज़हार आहे। हुननि चयो त हिंदुस्तान जे वज़ीर राजा सिंह जेको हिंदुस्तान सां सिंध खे गॾाइण लाइ बयान ॾिनो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था, अहिड़े बयान ते खेसि राजा सिंह मथां सख़्त तनक़ीद कई वई। हुननि चयो त असीं सिंध ऐं पाकिस्तान जो हिसो आहियूं। सब खां पहिरियों पाकिस्तान जिंदाबाद, पाक अफ़वाह जिंदाबाद। आज असांजी रैली हिंदू पंचायत, हिंदू कम्युनिटी, हिंदू शहर मीरपुर माथिलो ऐं सिविल सोसाइटी जा सभु माण्हू गॾु आहियूं। असां ही रैली सिंध ऐं पाकिस्तान सां हिकु पुरअमन यकजहती जो इज़हार कंदे हिंदुस्तान जे मिनिस्टर राजनाथ सिंह जेको बयानु ॾिनो आहे त असीं सिंध खे हिंदुस्तान सां मिलाईंदासीं, उन्हनि जे ख़िलाफ़ पुरअमन हिकु ई आवाज़ थी करे उन ते लानत विझूं था ऐं उनजी अगेंस्ट इहा रैली कढी आहे त असीं सिंध पाकिस्तान जो हिसो आहियूं। सिंधी हिंदू पाकिस्तान सां प्यार कंदड़ आहियूं, मुहिब वतन आहियूं ऐं हमेशह मुहिब वतन रहंदासीं। सिंध पाकिस्तान जो हिसो आहे, हमेशह हिसो रहंदो, कॾहिं बि हिंदुस्तान सां न गॾिबो। सो उन जे बयान जे ख़िलाफ़ अॼु पूरी हिंदू कम्युनिटी सॼी यकजहती आहे। सो उन लाइ ही रैली आहे। पाकिस्तान सिंधी हिंदू सिंध ऐं पाकिस्तान सां प्यार कंदा आहिनि, मुहिब वतन आहियूं ऐं मुहिब वतन रहंदासीं। हुननि चयो त सिंध पाकिस्तान जो हिसो आहे, हमेशह रहंदो ऐं कॾहिं बि हिंदुस्तान सां गॾिजण न ॾिबो। बयान ॾिनो आहे त सिंध जेको आहे असां अलॻि कंदासीं पाकिस्तान खां, असां हुते लानत ॾियूं था इन मिनिस्टर ते, छाकाणि त सिंध ई पाकिस्तान आहे, पाकिस्तान ई सिंध आहे। असां पूरी हिंदू कम्युनिटी, मीरपुर माथल जी पूरी हिंदू कम्युनिटी इन बयान जी मज़म्मत कयूं था पिया ऐं असां पाकिस्तान में रहणु चाहियूं था। सिंध पाकिस्तान जो हिसो हुई ऐं रहंदी। सिंध को हिंदुस्तान में मिलाऊंगा, उसके ऊपर लानत देने के लिए हम यहाँ पे हिंदू पंचायत और सिविल सोसाइटी के लोग यहाँ पे सब मौजूद हैं। और ये राजनाथ सिंह कहता है, राजनाथ सिंह मैं बताना चाहता हूँ हिंदुस्तान को कि हम पाकिस्तानी हैं, पाकिस्तान में रहने वाले हैं और सिंध के अटूट बच्चे, हम बच्चे हैं सिंध के। सिंध हमारी माँ है, सिंध से हमारे को कोई जुदा नहीं कर सकता। उन्होंने हिंदुस्तान जे वज़ीर खे चिताव ॾिनो त फौरी तौर ते पंहिंजो बयान वापसि वरितो वञे। ॿी सूरत में हिंदू बिरादरी पारां पूरे पाकिस्तान में एहतिजाज कयो वेंदो।